ज़हीन माण्हू जेके बि आहिनि उहे वीडियो जी आख़िरी क्लाइमेक्स ताईं मूंसां गॾु ई रहिया आहिनि। टे ज़हीन तरीन शख़्स हुया, इतफ़ाक़ सां पाण में दोस्त बि हुया। रस्ते सां अची रहिया हुया त उन्हनि हिकु डायमंड लधो। डायमंड खे उन्हनि गौर सां ॾिसण खां पोइ हुननि ज़मीन जो मुआइनो कयो ऐं ज़मीन जो मुआइनो करण खां पोइ हुननि इहा फतवा जारी कई त हीउ हिकु हीरो आहे, ॿ हीरा ज़मीन ते ॿिया बि आहिनि। तेसि ताईं हिन डायमंड खे असां टच न कंदासीं जेसि ताईं उहे ॿ हीरा ॿिया नथा लभे अचूं। ख़ुफ़िया जाइ ते वञी टिनिनि उहो हीरो लिकायो ऐं ॿिनि हीरनि जी तलाश में निकिरी पिया। थोरो टाइम लॻो, काफ़ी ॾींहं लॻा, पर जेका हुननि जी सिक्स कमु करे पई, वाक़ई ज़मीन ते ॿिया बि ॿ हीरा हुया ऐं उहे उन्हनि लधा। लभण खां पोइ जॾहिं हू वापसि उन हीरे जी तरफ़ आया जेको उन्हनि पहिरियों लिकायो हुयो कंहिं ख़ुफ़िया जाइ ते, जॾहिं उन खे खोटण जी कोशिशि कई त उहो हीरो पंहिंजी जाइ तां ग़ाइबु हुयो। ज़हीन एतिरा हुया जो बग़ैर सोचे कमेंट्स पास न पिया करे सघनि। सोचे ई रहिया हुया त उतां हिकिड़ो शख़्स गुज़रियो ऐं हिननि खां इहो पुछो त मुंहिंजी ॾाची गुम थी वई आहे, छा तव्हां उहा ॾिठी आहे? हिननि उन जाइ जो मुआइनो करे हिकिड़े हुन खां सुवालु पुछो, छा तुंहिंजी ॾाची ढुकी हुई, यानी की प्रेग्नेंट? हुन चयो, हा बिल्कुलु मुंहिंजी ॾाची ढुकी हुई। चई, मूंखे ख़बर कोन्हे का। ॿिए हिन खां पुछो त छा तुंहिंजी ॾाची ॾंदनि खां खंडी बि हुई? चई, हा बिल्कुलु खंडी बि हुई। चई, यार मां नथो ॼाणा त किथे आहे। टे पुछियो, छा तुंहिंजी ॾाची अखि खां काणी बि हुई? चई, हा बिल्कुलु अखि खां काणी बि हुई। चई, असांखे ख़बर कोन्हे। चई, तव्हांखे कीअं न ख़बर आहे? जेके तव्हां पार पता ॾिना आहिनि इहे त उहे ई ॾेई सघनि था जेके उनखे ॾिसी बि सघनि था ऐं उन्हनि उनखे खयों बि हूंदो। यानी की तव्हां मुंहिंजी ॾाची ॾिठी बि आहे, खई बि पोइ तव्हां आहे, ऐं जो तव्हां फिरो था त तव्हां ॾिठी बि न आहे, यानी की पार पता ॾियो था पर तव्हां ॾाची ॿुधायो नथा। हुन मुक़दमो कयो ऐं बादशाह जी दरबार में इहो फ़ैसिलो आयो। उन दौर जा बादशाह फ़ैसिले खां अॻु बि मानी खाराईंदा हुया, पूरो राज भाग मानी खाए पियो। हिन टिनि जे अॻियां बि दावत लॻी, मानी लॻी। जीअं मानी हिननि जे अॻियां लॻी त मानी खे ॾिसी हिकिड़े चयो त हीउ मुर्दनि जा हॾ आहिनि, मां न खाईंदुसि। ॿिए चयो त गोश्त हराम आहे, हराम गोश्त ऐं खारायो हुजे, मां न खाईंदुसि। टे चयो खाराइण वारो शिकारी जो पुटु आहे। सभिनी जे साम्हूं जॾहिं इहो हिननि बयानु कयो त इहा ॻाल्हि बादशाह ताईं पहुती। बादशाह खे ॾाढो गुस्सो आयो त उहे माण्हू जंहिंजो मां फ़ैसिलो करण वारो आहियां, जेके ॾाची जा चोर आहिनि, उहे मुंहिंजी मानी जे लाइ, मुंहिंजे दावत नामे जे लाइ उहे ईअं चई रहिया आहिनि। बादशाह चयो त ठीकु आहे, पहिरियों मां हिननि जो फ़ैसिलो कयां त ॾाची हिननि छो खईं आहे, उन खां पोइ मां पंहिंजी दावत जो हिननि खां हिसाबु किताबु वठंदुसि। बादशाह सलामत हिननि खां चवणु लॻो त तव्हां जॾहिं पार पता बि उहे ई ॾियो पिया जेके हुन ॾाची में आहिनि, उन खां पोइ वरी तव्हां इहो कीअं था चओ तव्हां ॾिठी बि न आहे? छा माजरो आहे इहो? त मां हिकिड़े चयो त साईं, मां जंहिं जाइ ते बीठो हुउसि ऐं हिन शख़्स चयो त हितां मुंहिंजी ॾाची गुम थी वई आहे, उन जाइ ते मां ज़मीन खे ॾिठुमि त ॾाची जा पेरा हुया, जेके पेर ॾाची खणी हितां गुज़री चुकी हुई। उन पेरनि में जेके पोयां पेर हुया उहे थोरा ॾाची वेकरा खणी रही हुई, जंहिंमां मां अंदाज़ो लॻायो त ॾाची प्रेग्नेंट हुई, ढुकी हुई। मां हिन खां पुछो, ढुकी? जी हा हुई। मां चयो, मूंखे ख़बर न आहे। सभिनी खे ॻाल्हि इहो जवाबु ॾाढो सुठो लॻो, वणियो। बादशाह सलामत ॿिए खां पुछो, तो कीअं चयो त तुंहिंजी ॾाची खंडी हुई जॾहिं त तो ॾिठी बि कोन हुई? चई, उन ई जाइ ते मां वण हुया, उन वणनि खे जॾहिं मथे टारियुनि खे ॾिठो त टारियुनि में जेके उन ॾाची जा चक लॻल हुया, उहे चक त लॻल हुया पर प्रॉपर तरीक़े सां टारी पटे न सघी हुई, जंहिंमें अधु पटियल हुयूं अधु छॾियल हुयूं। मां अंदाज़ो लॻायो त शायदि हुन जा ॾंद प्रॉपर न हुया। ऐं मां हिन खां सुवालु पुछियो त तुंहिंजी ॾाची खंडी हुई? हिन चयो, हा हुई। मां चयो, मां न ॾिठी आहे। इहो बि जवाबु सभिनीनि खे सुठो लॻो, बादशाह खे बि वणियो। टे खां बादशाह पुछो त तो कीअं चयो त तुंहिंजी ॾाची काणी हुई जॾहिं तो ॾिठी बि कोन हुई? चई, वण साईं हिन पासे बि हुया ऐं वण हिन पासे बि हुया। मूं ॾिठो त ॾाची सिर्फ़ु हिन पासे वारनि वणनि खे चक आया आहिनि, हिन पासे वारनि वणनि खे हुन टच बि न कयो आहे। इन मां अंदाज़ो लॻायो त हुनजी हिकु अखि कमु करे पई ऐं ॿी अखि हुन जी कोन हुई। जंहिंजे करे मां हिन खां पुछो त छा तुंहिंजी ॾाची काणी हुई? हिन चयो, हा हुई। मां चयो, मूंखे ख़बर न आहे। इहो जवाबु जॾहिं सभिनीनि खे ॿुधायो वियो त ॾाढो सुठो लॻो। बादशाह बि ख़ूब हिन जो दाद ॾिनो। उन खां पोइ बादशाह पुछियो त तव्हां मुंहिंजी दावत मानी जे लाइ तव्हां इहे छो लफ़्ज़ चया त मुग़लनि जो गोश्त, मुग़लनि जा हॾा खाई रहिया आहियूं, हराम गोश्त आहे ऐं खाराइण वारो शिकारी जो पुटु आहे? तंहिं ते पहिरें चयो, साईं तव्हां तसदीक़ कयो, हीउ अटो हीउ किथां आयो आहे?
बादशाह सलामत जे हुकुम ते तस्दीक कई वई, फ़ौरन अमल कयो वियो। ख़बर पई त जंहिं जाइ ते कणिक थी उते कंहिं दौर में क़ब्रस्तान हुयो जंहिंखे मिसमार करे उते ज़मीन ऐं हर पोखियो वियो। उनखां पोइ ॿिए चयो त गोश्त तव्हां पुछा कयो किथां तव्हां आंदो आहे। कासाई ते प्रेशर विधो वियो। कासाई जॾहिं आयो हुन चयो साईं जान की अमान पाऊं, तव्हांजो ऑर्डर एॾो तेज़ हुयो ऐं तकिड़ो हुयो जो असां सम्झूं पिया त एतिरो न पिया पूरो करे सघूं, हिन जे करे असां हिन में कुता बिला कुझु शामिलु कया हुयासीं। उनखां पोइ जॾहिं बादशाह चयो त खाराइण वारो त मां हुयुमि, बादशाह हुयुमि, तव्हां कीअं चयो त शिकारी जो पुटु आहे। टे चयो साईं तव्हां जेकॾहिं अम्मा वालदा तव्हांजी ज़िंदा आहे त तव्हां हुनखां पुछो। बादशाह सलामत पंहिंजी वालदा खां बि पुछो। नेठि हुन एतिराफ़ कयो त वाक़ई मुंहिंजी कंहिं दौर में शिकारी सां मोहबत हुई ऐं तूं वाक़ई हुन शिकारी जो पुटु आहीं। जॾहिं इहा ख़बर सभिनी जे साम्हूं थी, बादशाह शर्मसार बि थियो ऐं हुनखे इहो फील थियो त वाक़ई ज़हीन माण्हू पिया आहिनि। तंहिं ते बादशाह हुन दौर जो कहिड़ो बि बादशाह हूंदो, अॻे जा माण्हू वॾा वॾी दिलि वारा हूंदा, वॾे दिलि कुशादे वारा हूंदा हुया, कुशादी दिलि वारा हूंदा हुया। चई घुरो जेको तव्हांखे घुरणो आहे घुरो, तमामु ज़हीन माण्हू आहियो तव्हां। हिननि जो साईं असां तव्हांखां घुरूं कुझु बि कोन्ह था, बसि तव्हां बि हाणे असांजो हिकिड़ो फ़ैसिलो कयो। चई ॿुधायो कहिड़ो फ़ैसिलो आहे। चइसि हिकिड़ो हीरो लधोसीं, उनखे लिकायोसीं, वरी ॿ हीरा ॿिया असांखे महसूसु थियो त हिन ज़मीन ते आहिनि, उन खणण लाइ असांखे काफ़ी ॾींहं लॻायासीं, उहे हीरा खणी मोटी आयासीं ऐं जॾहिं असां पहिरें हीरे जी तरफ़ आयासीं त उहो हीरो उतां ग़ाइबु हुयो। हिकु अलाह खे ख़बर हुई, ॿियो असां टिनि खे ख़बर हुई, बाक़ी हिन रूए ज़मीन में कंहिंखे बि ख़बर कोन हुई त उहो हीरो किथे आहे। हाणे असां टिनि मां को हिकिड़ो चोर आहे, तव्हां उहो चोर ॿुधायो त केरु आहे। बादशाह परेशान थी वियो, सोचई हेॾा ज़हीन माण्हू आहिनि, जेकॾहिं हिननि जो फ़ैसिलो मां न कयो त पोइ मूंखे तख़्त ते विहण जो को बि हक़ु कोन्हे को, छो त उन दौर में ईअं हूंदो हुयो। बादशाह जो मूंखे थोरो टाइम ॾिनो वञे, मां इहो तव्हांजो फ़ैसिलो सोचे सम्झी कंदुसि। टाइम वरितो वियो, बादशाह सोचींदो रहियो, बादशाह खे को बि जवाबु सम्झ में न पियो अचे। एतिरे करे बादशाह परेशान थींदे 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 बुख़ार में मुबतला थी वियो ऐं बीमार थी पियो। बादशाह जी धीउ शहज़ादी खे जॾहिं ख़बर पई त मुंहिंजो पीउ हिन टिनि ज़हीन माण्हुनि जे हिन मसइले जे करे परेशान आहे, पूरी जानकारी हासिलु करण खां पोइ उन पंहिंजे पीउ खे चयो त बाबा जेकॾहिं तव्हांखे एतिराज़ न हुजे त इहो फ़ैसिलो मां कयां ऐं मूंखे ईअं लॻे थो त मां उहो फ़ैसिलो करे वेंदुमि, पर मां सुभाणे तव्हांजी धीउ न तव्हांजो पुटु थी करे पेश थींदुमि, यानी की दरबार में मां इहो फ़ैसिलो शहज़ादो थी करे पेश कंदुमि। बादशाह चयो त जेकॾहिं मुंहिंजी इज़त तुंहिंजे फ़ैसिले करण सां बची थी वञे त इन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे। ठीकु आहे, भली तूं सुभाणे शहज़ादी न बल्कि शहज़ादो थी करे पेश थी। गेटअप सजायो वियो, दरबार लॻी वई, उअं ई वरी मानी जो सिस्टम शुरू थियो ऐं शहज़ादी जेका शहज़ादो थी करे उन कुर्सी ते वेठी, उन पहिरियों ई इहो चयो त तव्हां ज़हीन माण्हू आहियो जंहिंजो फ़ैसिलो मां करे रहियो आहियां। हुई शहज़ादी लफ़्ज़ इहे इस्तेमालु करे रहियो आहियां, पर इन खां अॻु में तव्हां टई ज़हीन आहियो, मूंखे बि तव्हांजे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि रखणी आहे ऐं उन ॻाल्हि में तव्हांजो मौक़ुफ़ वठिणो आहे त मुंहिंजो बि हिकिड़ो मसइलो आहे नंढो, उन मसइले खे तव्हां हल कयो, उन खां पोइ मां तव्हांजो फ़ैसिलो कंदुमि। टिनिनि चयो त असांखे क़बूलु आहे। शहज़ादी जेका शहज़ादे जे रूप में वेठी आहे, उहा हाणे उहो किसो बयानु थी करे हिननि जे अॻियां त हिकिड़ो बादशाह हो जंहिंजी दिलि, जंहिंजी मोहबत बकरार जी धीअ सां थी। हीउ इंट्रस्टिंग किसो अथव, ज़रूरु आख़िर ताईं क्लाइमेक्स वेझो ई आहे। उन शहज़ादीअ किसो शुरू कयो जेको शहज़ादे रूप में वेठो आहे त हिकिड़ो बादशाह हो जंहिंजी धीअ बकरार जी धीअ सां हुनजी मोहबत थी वई। एतिरी मोहबत थी जॾहिं हुनखे हासिलु करण जी हुन कोशिशि कई त बकरार धीअ चयो त मां कंहिं ॿिए जे नाले थियल आहियां ऐं असांजो हिकिड़ो उसूल हूंदो आहे त जंहिंजे नाले थी वियासीं सो थी वियासीं, पोइ उमिरि भर उनजे नाले थी वियासीं, सो मां शादी नथी करे सघां। बादशाह चयो त पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो उसूल रहियो आहे, जंहिंसां हिकिड़ो दफ़ो मोहबत थी सो थी, न हाणे ॿीहर शादी कबी न ई कंहिंखे दिलि ॾिबी, सॼी ज़िंदगी तुंहिंजे इंतज़ार में वेहबो। जॾहिं बकरार जी धीअ इहो बयानु ॿुधो बादशाह जो त हुन बि हुन सां वाइदो कयो त पोइ मां तोसां एतिरो वाइदो करे सघां थी त शादी जी पहिरीं राति मां तो वटि ज़रूरु ईंदसि। ईअं चई करे ॿिन्हिनि रुख़सती कई ऐं वक़्तु गुज़रियो। बादशाह बकरार जी धीअ जी शादी पंहिंजे उन मंगेंदे सां थी, पर उन मंगेंदे खे सॼी हक़ीक़त ॿुधाई त हीअं मुंहिंजी बादशाह सां मोहबत हुई, पर बादशाह मूंखे छॾे ॾिनो ऐं हुन मुंहिंजो इंतज़ारु कयो। पूरो किसो जॾहिं हुनखे ॿुधायो त बकरार जी
धीअ जे मुड़ुस हुनखे चयो त ठीकु आहे, जेकॾहिं तो कमिटमेंट कई हुई, तो हुन सां वाइदो कयो हुयो त पोइ तूं वञु बादशाह वटि ऐं तोखे मां इजाज़त थो ॾियां। उहा उन कुंवार जे रूप में सजल सिंगारियल राति जे वक़्त में उहा छोकिरी निकिती आहे उतां। रस्ते में हुनखे हिकिड़ो चोर मिलियो आहे, हुनखे फुरण लाइ हुनखे सॼो किसो ॿुधायो अथई, हीअं मुंहिंजी बकरा बादशाह सां मोहबत हुई, हीअं मुंहिंजी शादी थी आहे, हीअं मां वञा थी, ऐं वाइदो आहे जेकॾहिं मूंखे बादशाह वापसी में कुझु ॾिनो त मां तोखे ज़रूरु ॾींदुमि। छो त बादशाह अॻे जेको बि उन्हनि वटि वेंदो हुओ त नवाज़ींदा हुया। चोर जी दिलि हिते बाक़ाइदे हिरखी पई, हुन वाक़ई हुनखे परमिशन ॾिनी, ठीकु आहे तूं वञु, पर मोटी अचे मूंखे उहो सामान ज़रूरु ॾिजांइ जेको तोखे बादशाह ॾींदो। हुन चयो ठीकु आहे। उहो हुन सां कमिटमेंट करे जॾहिं निकिती ऐं बादशाह वटि पहुती त बादशाह हुनखे ॾिसी हैरान थी वियो त छा तूं वाक़ई पंहिंजो वाइदो पूरो करण लाइ मूं वटि आई आहीं? चई हा बिल्कुलु। चई कीअं? चई मां पंहिंजे मुड़ुस खे सॼी हक़ीक़त कई। मुंहिंजे मुड़ुस चयो त बादशाह तोसां हेॾी मोहबत करे पियो ऐं तो हुन सां मुंहिंजी ख़ातिर तो पंहिंजी इज़त बि बचाई ऐं हुन ॾे न वई, चाहियो आहे त तव्हां शादी करे सघो, पर इन करे मां चाहियां थो त तव्हां भली पंहिंजो वाइदो पूरो कयो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे ॾाढो सुठो लॻो ऐं हुन चयो त जेकर तुंहिंजो मुड़ुसु एतिरो मोतबर आहे, एतिरो कुशादे दिलि वारो आहे, त मां बेग़ैरत नथो थी सघां जो हुनजी इज़त ते हमिलो कयां या हुनजी इज़त खे ख़्वार कयां। अॼु खां वठी तूं मुंहिंजी न्याणी आहीं, तूं मुंहिंजी भेण आहीं ऐं मां हीउ रओ बि तोखे विझां थो, ऐं इन सां गॾो गॾु हीउ जेको बि तोखे सामान खपे, हे हीरा जवाहरात सभु कुझु पियो आहे, जेको बि तोखे खपे तूं खणी सघें थी। औरत खे, हुन छोकिरी खे रस्ते में चोर बि सुञे पियो जंहिंसां हू ज़बान करे आई हुई। उन दौर जा माण्हू पका हूंदा ज़बान जा। हिन उतां कुझु सामान खयो, कुझु हीरा जवाहरात खणी करे उहे जॾहिं चोर वटि आई ऐं चोर खे पेश कयईं त चोर चयो त तूं वाक़ई मूं वटि आई आहीं? जी। छा चयो बादशाह? बादशाह मूंखे हीअं चयो त मां एतिरो बेग़ैरत न आहियां, जो तुंहिंजो मुड़ुसु माना एतिरो मोतबर आहे त पोइ मां हुन मूंखे न्याणी कयो आहे। चोर जे अखियुनि में पाणी भरिजी आयो। चोर चयो जेकॾहिं हू एॾा अज़ीम तरीन इंसान थी सघनि था त मां एतिरो बेहया किथे थो थी सघां। ठीकु आहे, बसि इहो सामान तुंहिंजो ई आहे ऐं तूं वञी पंहिंजे मुड़ुस सां ज़िंदगी गुज़ार। उहा औरत पंहिंजी वापसि मुड़ुस ॾे आई ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे तरीक़े सां गुज़ारणु लॻी। इहो किसो ख़तमु करण खां पोइ जेका शहज़ादे जे रूप में हुननि टिनिनि ज़हीननि जे अॻियां इहा ॻाल्हि रखी, हाणे उन्हनि खां फतवा थी वठे त तव्हां ॿुधायो इन्हनि टिनिनि मां सभ खां वधीक कुर्बानी कंहिंजी हुई? बादशाह जी हुई या माईअ जे मुड़ुस जी हुई या हुन चोर जी हुई जंहिं हुनखे छॾे ॾिनो? तंहिं ते पहिरें चयो त सभ खां वॾी कुर्बानी माईअ जे मुड़ुस जी हुई, छो त पंहिंजी इज़त माण्हू ॿिए जे हवाले न कंदो आहे। इहा वॾी कुर्बानी हुई जो हुन शादीअ जी राति पंहिंजी इज़त पंहिंजे घर मां कढी छॾी। तंहिं ते ॿिए चयो त न, सभ खां वॾी कुर्बानी बादशाह जी हुई, छो त बादशाह चाहे हा त हुनखे पंहिंजो करे सघे पियो ऐं बादशाह हुन जी ख़ातिर शादी न करण जो बि इरादो कयो, वाइदो कयो ऐं कंहिंसां मोहबत न करण जी बि हुन ज़बान कई ऐं आख़िर में वरी हुनखे पंहिंजी न्याणी बि ठाहे छॾियो। त इन खां वधीक कुर्बानी बादशाह खां वधीक कंहिंजी नथी थी सघे। टे चयो त न, सभ खां वधीक कुर्बानी चोर जी हुई। चोर जी दिलि बेईमान थींदी आहे, पर हीउ वाहिद चोर हुयो जेको इन वक़्तु कुर्बानी ॾेई वियो, सो उन जी खां वधीक कंहिंजी बि कुर्बानी नथी थी सघे। तंहिं ते उन शहज़ादीअ चयोसि त जेकॾहिं चोर जी दिलि बेईमान थींदी आहे त पोइ हीरो बि तो वटि आहे। चई ठीकु आहे, जेकॾहिं हीरो बि मूं वटि आहे त पोइ तव्हां बि औरत न, मर्द न औरत आहियो। तंहिं ते हुन चयो जेकॾहिं मां औरत आहियां त पोइ शादी बि तोसां कंदुमि। टियों हुननि शादी कई पाण में ऐं मां पाण वलीमे मां थी आयो मान। इहो हिकिड़ो पुराणो किसो हुयो। ज़ानत जे हवाले सां मूंखे यादि अची वई ॻाल्हि। एंटरटेनमेंट जा मुख़्तलिफ़ तरीक़ा थींदा आहिनि। मां चयो त पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजनि जेके मुंहिंजा व्यूवर आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि खे अहिड़ी कहाणी ॿुधायां, छो त अॼु टेक्नोलॉजी एतिरी वधी वई आहे जो असांखे हीअ किसा कहाणियूं नथियूं मिलनि, छो त हीअ असांखे वॾनि खां मिलंदा हुया। सीना ब सीना हे वधंदा हुया। अॼु इन किसे खे मां चयो सीना ब सीना खां छॾे इंटरनेट ते बि तव्हां दोस्तनि सां शेयर कयां। पंहिंजो ख़्यालु रखिजो। हैदर क़ादरी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़।